नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे गोसपुर में ख़बर ॾींदा हलूं त गोसपुर भरिसां दड़ी संदराणी शहर में चीफ सरदार मीर ग़ुलाम आबिद खान सुंदराणी में मलिक आशिक 11 जे दोस्तनि जे तरफ़ां दड़ी शहर में ग्राउंड में क्रिकेट टूर्नामेंट कराई वई है, जंहिंमें गोसपुर ऐं भरपासे जे केतिरनि ॻोठनि मां सवें शहरनि ऐं क्रिकेट जे शाइक़ीननि शिरकत कई है। टूर्नामेंट में शहर ऐं भरपासे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां 12 टीमनि शिरकत कई है, जंहिंमें मलिक आशिक 11 सुंदराणी टाइगर्स, चैंपियन 11 अल हुसैनिया 11 जीए सिंध तरफा 11 लेबर 11 मलिक टाइगर्स, मलिक शाहीन माशाला न्यू सुंदराणी यंग स्टार शामिल है। टूर्नामेंट जे फाइनल में पहुंचंदड़ चैंपियन 11 ऐं अल हुसैनी 11 में जबरदस्त मुकाबलो थियो, जंहिंमें चैंपियन 11 मुक़रर ओवरनि में 57 रन्सूं ठाहियूं, जॾहिं त अल हुसैनी 48 रन्सनि ते ढेर थी वई। रांदि जे आख़िर में विनर ऐं रनर टीम में ट्रॉफी विराया विया, जॾहिं त मैन ऑफ दी मैच अब्दुल सत्तार, मैन ऑफ दी सीरीज फरमान अली खे इनाम तो ॾिना विया। टूर्नामेंट में मेहमान ख़ास तौर शिरकत मीर शहरोज खान सुंदराणी, कामरान मलिक, गोसपुर नेशनल प्रेस क्लब जे दोस्तनि समेत कंदकोट इनकलाबी प्रेस क्लब जे अॻुवाण वॾे अंग में शिरकत कई। इन मौके ते टूर्नामेंट जे ऑर्गेनाइज मलिक आशिक 11 तरफा सभिनी साफ़िन दोस्तनि खे अजरकन जा तोहफा ॾिना विया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।